अबा हे वडा जबल से तो मथे चढ़ी वेस रब्जी जाती भरमा पे वरी उनके चाहे पुट हे तो जबल दुनिया जा तो के दिसण में चंदा भरी दुनिया जो अजाब कोने वहाल बैन हुमल मौजू वकान मिनल मुरकीन रब्जी जाती भरमा जड़े नबी उनके शब्द कहे उन पहाड़ ते चढ़ी वेंदस पंजे पे उन पुट के चयो मुझे बचना है अजाब अल्लाह जो अजाब तई ए दुनिया जो तक तो के कौन बचाएंगे पचड़े लहर पानी जे वाल बैन हुमल मौजो मकान मिनल मुरकीन एकड़ी छोली सा जड़े वो पुटी हो तने रब जी दरबार में अर्ज कयो मुझे अल्लाह तो मुसा वायदो कयो तुझे बच्चन के बचाएंगे तुझे खानदान के बचाएंगे अल्लाह जी जात फरमाए ओ मुझा नबी नूह अलैहि सलाम इन जो अमान नामा होया इन जे गुनाह होया इन जी जे करतूत होया इन करतूतन जे करे मु तुझे खानदान में कढी छो अये तो तू मुझो नबी ये तो जो पुटो यो अरे नूह सलमान की यार ना इनके मुंह पालो उनके जानो निपायो वडो कयो ये सब ही मुझो खानदान हो तो मुझा वायतो कयो नहीं सका अमल में साले यार ना ही तुझा उनके तुझे खानदान के बचाई न रब जी जात फरमाए के अमल साले कोन मुझे लिस्ट में तो डालो करी पर हाने जे कदे दोबारा तो दुआ करी तो का नबूद भी खसे वरदी तो एड़ो मानो करे जेको कम से कम पंजो नालो तो नहीं करे यार लिस्ट में नालो जो गुनाहगार बेशक आयो पर गुनाह एड़ी हद ते करियो जो असा जी नबी की उम्मत में नालो तो नहीं निकलियो नाले के बचानो मुझा दोस्तों तो क्या मजरी सोना महबूब सल्लल्लाहु अलैहि मजरे दे चाचार फरमा उम्मत जो मता एडो शब एडो रही जंजी रब जी दी कसम खाने वज़ोहा वल्लैल इज़ा सजा मा वदअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीका रब्बुक फतरदा तो सुभान अल्लाह रब जी दी फरमा मुझे सोना महबूब वज़ोहा वल्लैल इज़ा सजा मुझे सोना महबूब ने चमकदार चेहरे जो कसम वल्लैल इज़ा सजा मा वदअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला दुनिया का आखिर तो मुझे सोना महबूब अन्या तो मेरा भली तुझो बचपन भलो तुझी जवानी भली मुझे सोना मामू तुझो वडे बाय भली वरी जने क्या मजनी मुझे सोना मामू मुझे दरबार में ने कब कहो से नो अदना वाली जगह ते पहुंचने ता मारो ताज तो के पारा यासीन मारो सेरो मुझे सोना मामू तो के बताए जने मक्का में मामू ते तो के मुझे सोना नबी प्यारी ने जने तू दे वाला आखिरतु खैरुल लक मिनल ऊला उन टाइम दे मुझे सोना मामू आखिर अन्या तो नहीं भली पर वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीका रब्बुक फतरदा मुझे सोना मामू ते तो रब को राजी कर छ साबे मुझे या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो राजी किए थींदा फरमायो जैसी मुझो हिकड़ो गुनाहगार उम्मती बख्शजी जहन्नम का इन अल्लाह जी अजाब का छुट्टी जन्नत में न वेंदो ते हो अल्लाह जगह राजी को केड़ो सोनो असा के महबूब मुस्तफा खुदा मदीने जे ताजा फरमाए मुझा उम्मती नमाज मुझे अखी जो ठार नमाज जी का नमाज बेनमाजी मानो कुत्ते का भी पूछ लो खिंजीर का भी पूछ लो खिंजीर भी चाहे तो यार ना तुम के खिंजीर बनाया पर शुक्र अल्लाह को कुत्तो आयो पंजो बेनमाजी कौन बनाई क्या मजड़ी जड़े बेनमाजी उठो तो खिंजीर जी शक्ल में अचो कौन नजर कौन होता कारो मुंह होता अचो छाय खत्म होता नूर कौन होता रोशनी कौन होता थाबड़ माइंदा रब जी जाती फरमाओ खबर कोनी बेनमाज अल्लाह जा नाम फरमान वणो नते बेनमाजी ते बददुआऊं कंदा घटो बददुआऊं कंदो घर जा जेके थोड़ो काढियो है बददुआ कंदो बेनमाजी दुआ कबूल कोंदी थे ने बेनमाजी रिज़्क़ में बरकत काने का बेनमाजी ये जे जानवर के भी मालिक जी साजान रब जी जाती फरमाओ मामा बल हम अज़ल जानवर का भी पत्थर जानवर के मालिक जी सुनान ताके टोने बकरी के का पाइंदा मेरे मालिक पासे मोर जी बीजे के कोन बकरी के मालिक जी सुनान कुत्ते के मालिक जी सुनान बिल्ली के मालिक जी सुनान
कबूतरन के मालिक जी सुञाण पर फरमाए मुंहिंजा बाना बेसुञाणो थिए मुंहिंजा बाना तूं जो सभु मुंहिंजो ढिढ तूं खायो वाइन त उतो नेमत अल्लाह ला तुसवा मुंहिंजा बाना जे तूं मुंहिंजी हिकिड़ी नेमत खे करणु शुरू करे न उलमान ने क्यों जिसको खाली जिसको पर साह खणो था साह 24 कलाकनि जो साह के जे गॾु करे त इहो 50,000 बन जाए 50,000 माना साह अंदर करे तो 50,000 मरतबा साह बाहर करे 50,000 दफा वो शुक्र खुदा जो करे तो साह जो इहो कोई इंसान पूरो करे 50,000 तो क्यों सुभान शुक्र अल्हम्दुलिल्लाह करे पर रब जी ज़ात फरमा मुंहिंजा बाना ये हिकिड़ी नेमत पर जॾहिं तूं मुंहिंजो सॾु ॿुधी करे मुंहिंजे दर में अची करे पंहिंजी इज़त वारी पेशानी ज़मीन ते तूं झुकाए ऐं जिब्राइल खे बि चवंदा ओ मुंहिंजो जिब्राइल आईं तूं मुंहिंजो फ़रिश्तो पर जॾहिं हाणे इहो मुंहिंजो बानो हुन माल खे छॾी हुन घरवारी खे छॾी हुन बच्चनि जी लड़ पई पई हुनखे छॾी हुन पाणी जो वारो वियो पियो हिकिड़ो अधीकड़ बच्चो उहो भरण खां उते छॾियईं अल्लाहु अकबर ॿुधी मुंहिंजे दर ते अची किरियो आहे हाणे जिब्राइल तुंहिंजे 1000 रकात नफ़ल बि पढ़ी विझे न उहे तुंहिंजा के कम जा कोन्हनि मुंहिंजे बाने जो हिकिड़ो सैदो मिलण खां वधीक अल्लाह जी दरबार में इहा हिकिड़ी घड़ी साथ पानी जी एॾी क़बूल आहे इज़त वारी जॾहिं पेशानी जॾहिं बानो झुकाए थो रब जी ज़ात फरमाए मुंहिंजा बाना हाणे सभु ख़तमु तुंहिंजो बाप तो मुझे मालिक बनी वठो मालिक मञण जी देर आहे पंहिंजे मालिक खे परचाए विझो हिन टाइम ते अल्लाह एॾो करीम आहे पंहिंजे बाने जे मथां एॾो महिरबान आहे मदीने जे ताजदार फरमायो हिकिड़ी माई आई अर्ज़ कई या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो नंढड़ो ॿारड़ो हुयो ऐं मानी में पचाई चुल्हे जे पासे में वेठो हीअं रड़ंदे वियो रड़ंदे वियो टांडे खे पियो वियो वरी जॾहिं मुंहिंजी दिलि आई मथां किरी पए मूं वरी हिनखे पोइ ते वरायो वरी वियो वरी पोइ ते वरायो मुंहिंजी त दिलि कोन पई त मुंहिंजे हिन बच्चे जी आङुरि पाए न सड़े अल्लाह 70-52 का ज्यादा प्यार तो करे बाने के भाई में किए साड़ी मदीने जे ताजदार फरमाया मां तुझी भी गाल सच्ची मुझो रब भी सच्चो पर मालिक के मालिक करे सुञाणे तो सही जॾहिं बानो पंहिंजे मालिक के मालिक करे सुञाणींदो पोइ सभु गुनाह हुन खां निकिरी वेंदा وأما من خاف مقام ربه ونهى النفس عن الهوى रब जी ज़ाती फरमाए जॾहिं ख़ुदा जो ख़ौफ़ दिल में ईंदो अल्लाह जो ख़ौफ़ जॾहिं दिल में ईंदो तॾहिं इंसान खे ख़बर पइजी वेंदी त मुंहिंजो अल्लाह मूंखे ॾिसे पाणी जो वारो पिरायो कॾहिं टोड़ियो आयो ॾिसे पियो मुंहिंजो अल्लाह गाह जी भरी चोरी राति वढे आयो ॾिसे पियो मुंहिंजो अल्लाह केॾा ॿिए पासे बुराई न निकितो ॾिसे पियो मुंहिंजो अल्लाह जॾहिं इहा मुंहिंजी दिलि में ख़्यालु आई त हे बकदम जेके खणी ज़मीन तां परते निकितो आहियां मुंहिंजो अल्लाह मूंखे ॾिसे पियो अम्मा मन ख़ाफ़ रब जी ज़ाती फरमाए मुंहिंजे बाने खे जॾहिं मुंहिंजो दिलि में ख़ौफ़ थी वियो भउ थी वियसि त मुंहिंजो अल्लाह मूंखे ॾिसे पियो जॾहिं इहो भउ थी वियसि पोइ इन कमनि खां सभिनी खां बची वेंदो त मूं अल्लाह मुंहिंजे बाने खे रज़ी अल्लाह अन्हु वारो सर्टिफिकेट ॾेई छॾियो इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयाति दुनिया व फिल आखिरा वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन नुज़ुलम मिन गफूरिर रहीम रब जी ज़ाती फरमाए इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू तो पक्को दी बीठो उन ॻाल्हि जे मथां काइम दान थियो मुंहिंजो अल्लाह हिकु सुणण वारो अल्लाह ॾियण वारो अल्लाह खाराइण वारो अल्लाह पीआरण वारो अल्लाह सुञाणण वारो अल्लाह अल्लाह ला इलाहा इल्ला हू अल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सनतun वला नौम अल्लाह जी ज़ाती फरमाए मुंहिंजा बाना ऐं त उहो मालिक आहे अल्लाह ला इलाहा इल्ला हुवा अल हय्युल क़य्यूम मूंखे त ज़िंदगी जे लाइ हमेशह जे लाइ मुंहिंजी ज़िंदगी आहे पर मुंहिंजा बाना ला ताख़ुज़ुहु सनतun वला नौम मूंखे त निंड जी ऊंघ बि कोन थी अचे मथां मुंहिंजो बानो बि सड़े वञे
सुमा तो कोन पर निंड जी ऊंघ भी कोन अचे मता मुंहिंजो बानो मूंखे सॾे ॾियां सॾण जो जवाब न ॾियां अल्लाह जी ज़ात एॾी पंहिंजे बाने जे मथां महिरबान आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो दुआ था करो अल्लाह जो गुनो तो जी ॿुधाईसीं अमल जी तौफ़ीक़ ॾे टाइम जो तक़ाज़ो बीमारी कोशिशि कंदा आहियो पहिरीं ईंदा यार टे छोकिरा हिकिड़ो बाबा पूरो ये जो अल्लाह जो कुरान पढ़ो ये जो आलू सगोरा तकलीफ करते ये वेटा वांदा कौन है फिजूली जो आवाज बेटा बोलता है अभी नवाब के घर में था वो आवाज भी कम बन जेतो मदीने जे ताजदार फरमायो जो कुरान में रब जी